अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? चङा भला भली करे आया मुंहिंजे नए व्लॉग में। ऐं अॼु जेको आहे पंहिंजो सॼो व्लॉग जो आहे सिंधी में कंदासीं, ठीकु आहे न। त अॼु यूनिक शइ ट्राए करे था ॾिसूं। सॼो व्लॉग सॼो सिंधी में कंदासीं, रुगो सिंधी ॻाल्हाईंदासीं, उनजे अलावा कुझु बि न, ठीकु आहे न। अॼु मौसम ज़बरदस्त आहे ॾाढो, कल्ह बि ज़बरदस्त मौसम हो ऐं बारिश थी हुई, पर अनफॉर्चुनेटली मूं व्लॉग कोन ठाहियो छो त आउं ॿाहिरि कम सां हुअसि, ज़रूरी कम सां हुअसि, इन वजह सां व्लॉग कोन ठाहे सघियसि। पर अॼु बि मौसम त सुठो आहे, पर बारिश जेके इनकाम आहिनि घटि आहिनि। बादल त आहिनि मथे आसमान ते, पर मूंखे नथो लॻे त बारिश थींदी, पर कहिड़ी ख़बर, अल्लाह सिंह मालिक आहे, बारिश थी वञे ख़बर कोन्हे। इन करे आउं छित ते आयो आहियां पंहिंजी इहो मौसम ॾिसण लाइ ऐं बादल ॾिसण लाइ, ख़ूबसूरत बादल जेके आहिनि ॾिसण लाइ आयो आहियां मथे बारिश वारा। अल्लाह करे अॼु बि बारिश पवे त मज़ो अची वञे। बाक़ी गर्मी त ॾाढी आहे ऐं रोज़े में जेको कलाकु बचंदो आहे न, ठीकु आहे, जेको कलाकु बचंदो आहे उन में ई रोज़ो सभिनी खां वधीक लॻंदो आहे। सॼो ॾींहुं छॾे जो आख़िरी कलाकु हूंदो आहे न, उन में ई ज़्यादातर रोज़ो लॻंदो आहे। बसि छा ओॾी महिल, छो त इन करे जो हूंदो आहे, पर जल्दी जल्दी टाइम गुज़रे, पर टाइम गुज़रण जो नालो ई कोन वठंदो आहे। इन करे रोज़ो अञा लॻणु शुरू थी वेंदो आहे। सॼे ॾींहं में त कमकार हेॾा होॾा ख़बर कोन पवंदी आहे रोज़े जी, पर कलाकु जेको बचंदा आहिनि उन में माण्हू चवंदो बस जल्दी टाइम गुज़रे त आउं पाणी पियां, कुझु खाई वठां, पर टाइम कोन गुज़रंदो आहे। त इन वजह सां रोज़ो लॻणु शुरू थी वेंदो आहे ओॾी महिल ई, कलाकु पहिरीं। बाक़ी अल्लाह ख़ैर करे, अॼु गर्मी ॾाढी आहे ऐं उस बि ॾाढी तेज़ आहे। ॾींहं जो त अञा तेज़ उस हुई, ऐं जेॾी महिल जॉब तां आयुसि पियो पंहिंजे, तॾहिं ॾाढी उस हुई, तेज़ हुई ॾाढी उस। फातिमा जेका आहे न, पकी निंड में सुती पई आहे, इन करे घर में बिल्कुलु ख़ामोशी लॻी पई आहे। घर में ॿार कोन हूंदा आहिनि न, त बिल्कुलु ख़ामोशी हूंदी आहे, रौनक बि कोन्हे, मज़ो कोन ईंदो आहे। वरी जॾहिं करे ॿार ईंदा आहिनि, गोड़ गमला कंदा आहिनि, त यार सुम्ही रहे या ॿाहिरि वञे, कुझु बि करे, लेकिन ख़ामोश थी वियो, ख़ामोशी खपे। भई जेॾी महिल ॿार हूंदा ई कोन्हनि घर में, पोइ वरी हुननि जी थोरी क़दुरु शुरू थींदी आहे, जॾहिं यार ॿार हुजनि, गोड़ गमला हुजे, रौनक हुजे। त फातिमा जो बि ईअं आहे, जॾहिं गोड़ कंदी आहे तॾहिं बसि ख़ामोश थी वञे, सुम्ही रहे, ऐं जॾहिं सुम्ही वेंदी आहे दिलि कंदी उथे, गोड़ करे, तंग करे, बसि छा करियूं, ॿार न। शाम जा 6 थी विया आहिनि, बाक़ी कलाक रोज़े में, त इन वजह सां थोरो चकर हणी ॿाहिरां अचूं था बाइक ते, ऐं तव्हांखे नज़ारा करायूं था ॿाहिरि जा, ठीकु आहे न। त अञा कलाकु पियो आहे, अञा देरि आहे रोज़े में। 7 बजे खुलंदो आहे असां वटि हैदराबाद में, ठीकु आहे न। त मिलूं था बाइक ते। हींअर नर्सरी वटां गुज़रियासीं पिए, त दिलि कयो त हिकिड़ो भला प्लांट वठूं, इंडोर प्लांट। त अचो त ॻाल्हायूं हिननि सां, ई वठूं ई। असलाम, मनी प्लांट है? मनी प्लांट ॾेखारिजो यार जी। हाँ ये ॾिसो, इहो अथव नंढा वारा, इहे खपनि। इन खां मीडियम साइज़ जा कोन्हनि? अच्छा हलो, सही है।
लाए लाया लाया हेठ लाया चलो लो। तो असी घर जी आयासीं ख़बर पई भई फातिमा तो निंड में उथी वई है। तो नर्सरी वियासीं पर उते जेको प्लांट खपियो पियो असांखे उहो उन साइज़ मौजूद कोन हो, इन वजह सां वापसि ख़ाली हथी अची वियासीं। तो ईंदे ही फातिमा बस लगी हुई थी बाबा मूंखे खण। इफ़्तारी सॼी ठही वई है, बाक़ी 10 मिंटनि इफ़्तारी में। ऐं फातिमा पंहिंजी मस्तियुनि में लगी पई है हिते। फातिमा हेॾां अच। ओ छा थियो? खणी अच फातिमा, हेॾां अच। इश इश 2000 years later. हींअर अञा इफ़्तारी ख़तमु कई है। इफ़्तारी करण खां पोइ एतिरी सुस्ती थी थिए, एतिरी सुस्ती थिए, निंड एॾी ईंदी आहे जो बसि। इहो तव्हां सभिनी सां थींदो हूंदो लाज़मी, छो सॼो ॾींहुं माण्हू कुझु खाए पीए कोन थो, त इन करे इफ़्तारी माण्हू एतिरो खाईंदो आहे जो निंड अचणु शुरू थी वेंदी आहे। सो अभी बोला आदत है, इन करे उर्दू ॻाल्हाइण जी व्लॉग में, इन करे थोरो उर्दू जो वर्ड निकिरी वियो फातिमा। तो हींअर पीअण थी चांहि ताकि थोड़ी निंड ख़त्म थिए, अखियूं खुलनि थोड़ियूं। ऐं फातिमा लगी पई है पंहिंजी रांदि में। ठीक है फातिमा, ककड़ा तो पे ना चो बाबा, चो बाबा क्या बाबा बाबा है, बाबा किन्नो है, बाबा बाबा है, मम्मा मम्मा ना मम्मा बाबा है, दादा 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 बाबा। अच्छा ऐं दादी दालक ऐं मामा ऐं पंहिंजो केरु नानी खाला ऐं मंतशा पी ऐं मंतशा पी जो भाउ ऐं बाबा 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 फातिमा बाबा है न। हींअर जेको आहे चांहि पिया ठाहियूंसीं, त पहिरीं त मूं वाइफ खे प्रोमिस कयो अॼु आउं चांहि ठाहींदसि, पर मूं सुस्ती पे कई त वाइफ वरी चांहि रखी छॾी आहे। चांहि त रखी छॾी आहे, बाक़ी जेको कमु आहे उहो बाक़ी आउं कंदसि। ठीकु आहे न, थोड़ी महिनत करणी पवंदी। हाणे खीर विझो। केतिरा चाय टेकी वई है। हाँ केतिरा दफ़ा खीर विझां? 2 कप। अधु बस। हलो भाई, चाय जेकी है ना तैयार बिल्कुल थी वई है, ज़बरदस्त चाय। पानी दे हाणे एक्शन हणी करे वार मथे कर, एक्शन हण। ओए होए ओए होए ओए होए ओए होए। त अखियूं सफ़ा निंड में भरिजी पता छा पई करी। त हींअर हलण जो टाइम थी वियो आहे, ऐं हींअर चांहि पीअंदसि। उन खां पोइ जेको आहे थोरो ॿाहिरि राउंड हणणु वेंदसि। त इन करे इन व्लॉग खे हिते ख़तमु करियूं था। फातिमा ख़तमु करणु ॾे कोन थी, मस्ती लाइ वेठी आहे फातिमा छॾे। त इन व्लॉग खे हिते ख़तमु करियूं था, कॾहिं कोन थी न, इन व्लॉग खे हिते ई ख़तमु करियूं था, न त फातिमा वीडियो कोन ॾींदी। ठीकु है, सो अल्लाह हाफ़िज़ चओ, अल्लाह हाफ़िज़ चओ। हेॾां छेॾां हेॾे ते छेॾां ते अच, अल्लाह हाफ़िज़ चओ। तो भाई अल्लाह हाफ़िज़। तव्हां कमेंट करे ॿुधाइजो त तव्हांखे सिंधी व्लॉग कीअं लॻो। अगरि सुठो लॻो त
अॻियां बि सॼा व्लॉग जेके आहिनि सिंधी में ठाहींदसि इंशाल्लाह। अयो बा किरी पई।